नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम द एज विद मोहसन वबर में आऊँ तो मेज़बान अली रज़ा मंगी अवां जा हाज़िर हैं। नाज़रीन असांजो सीनियर साथी एंकर मोहसन वबर साहब अॼु न सघिया इन जे लाइ अॼु आऊं अवां जे ॾाढो हाज़िर आहियां। ज़िक्र कंदासीं विच ओभर जी सूरत हाल ऐं उन खां पोइ जेको ईरान ऐं इसराइल विच में छिकताण वधी रही आहे उन ते पाण उन जो तफ़सीली तौर ते जाइज़ो वठंदासीं। ईरान इसराइल छिकताण में वाह थी रही आहे ऐं इसराइल दावा कई आहे इस्फ़हान शहर जे एयरपोर्ट ते मिज़ाइल हमले जी, जॾहिं त ईरान जेका इसराइल जी दावा आहे उनखे रद्द करे छॾियो आहे। सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं। हथे ख़ाली जेके फ़लस्तीनी आहिनि उन्हनि जे शहादतुनि जो सिलसिलो बि जारी आहे ऐं हमला बि जारी आहिनि, जॾहिं त ॿिए पासे गॾियल क़ौमुनि में फ़लस्तीन जी मुस्तक़िल रुकनियत जे हवाले सां जेका करारदाद पेश कई वई हुई, जेका तजवीज़ पेश कई वई हुई, उनखे हिमायत जे बावजूदु अमरीका वीटो करे छॾियो आहे। सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं ऐं पाकिस्तान इन सॼी सूरत हाल में कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो आलमी सतह ते, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां हिन वक़्तु राब्तो कयो आहे अॻूणा सिफ़ारतकार आहिनि परॾेही मामलनि जा माहिर आहिनि आलम बिरोही साहब। बिरोही साहब, कीअं था ॾिसो सूरत हाल खे? विच ओभर जी सूरत हाल हिकु पासे आहे, ॿिए पासे वरी हाणे हिन वक़्तु ईरान ऐं इसराइल विच में छिकताण वधी रही आहे। साईं ॻाल्हि इहा आहे त अमरीका इसराइल वारा चाहिनि था त इहा जंग जेका सां वधे ऐं जेको आहे हिन में सॼो ख़ितो लपेट में अचे, ख़ासि करे ईरान जेको आहे हिन में इन्वॉल्व थिए। इन सां छा थींदो त मग़रिबी दुनिया जो ऐं अमेरिका जो फोकस फौरन जेको आहे सो ईरान ते हलियो वेंदो ऐं फ़लस्तीन वारो जेको इशू हले थो, जेको क़तलाम उते हले थो, उन खां उहो हटिजी वेंदो ऐं हिन ते प्रेशर इसराइल ते घटि थींदो पोइ वेस्टर्न दुनिया जो। सो इन जे करे इसराइल जी इहा कोशिशि आहे त ईरान खे कहिड़े नमूने सां हिन में इन्वॉल्व करे। सो हाणे ईरान त हमला करण खां पोइ ईरान वारनि ते चयो इट इज़ कंक्लूडेड, मतिलबु ख़तमु थी वियो, तव्हां हमलो कयो, असां जवाबु ॾिनो, ॻाल्हि ख़तमु। पर इसराइल ते एॾे प्रेशर हूंदे बि मां अॻ में बि कंहिं प्रोग्राम में चयो त इसराइल जेको आहे सो ज़रूरु हरकत कंदो ऐं जेको आहे सो उहो दुनिया जे प्रेशर खे अॻे बि जेको आहे सो इन कोन मञियो आहे। इन्हनि जे डिमांड्स खे अमेरिका खे बि दिफ़ा कयो अथई ऐं वेस्टर्न दुनिया खे बि। सो इहो ज़रूरु हरकत कंदो इसराइल ऐं हरकत कयई इसराइल। हाणे इसराइल खे इहो कोशिशि इहा आहे त ईरान कहिड़े नमूने सां मुलविस थिए, पर इहो सॼो डिपेंड करे थो ईरानी लीडरशिप ते। जेकर ईरान वारा प्रेगमेटिक आहिनि त उहे अवॉइड कंदा, जंग में शामिल न थींदा। सही सही बिरोही साहब, पर जेका जंग आहे उनजो त कंहिं बि मुल्क खे फ़ाइदो नाहे थियणो ऐं विच ओभर में जेकॾहिं छिकताण वधी वञे थी त उनजा अल्टीमेटली जेके असर आहिनि उहे त पूरी दुनिया ते पइजी सघनि था। साईं दुनिया ते पवनि या न पवनि, जेको ख़ितो आहे मिडिल ईस्ट जो उन ते ज़रूरु पवंदो। सॼो जेको आहे सो हिन बाहि जे लपेट में अची वेंदो सॼो इलाइक़ो ऐं उते को मुस्लमान मुल्क जेको आहे सो महफ़ूज़ कोन रहंदो। इन जे करे मां चवां थो त ईरान जो बॉर्डर बि असां सां आहे ऐं पाकिस्तान ते हुनजो इम्पैक्ट पवंदो ऐं प्लस जेको आहे दुनिया ते इम्पैक्ट पवंदो ई पवंदो। सो इन जे करे इन जंग खे अमेरिकन जेकॾहिं अमेरिकन में का लीडरशिप आहे त इन जंग खे हिते ई जेको आहे कंक्लूड कराए, पर मां नथो सम्झां त अमेरिका जो एॾो प्रेशर आहे उन्हनि ते। सही। अच्छा बिरोही साहब, पाकिस्तान बि छिकताण में वाद जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे जेको इसराइल ते ईरान जे जवाबी हमले खां पोइ पाकिस्तान बि छिकताण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे ऐं हमेशह पाकिस्तान ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। हिन सूरत हाल में पाकिस्तान कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो? ऐं पाकिस्तान जो हिन वक़्तु ताईं जेको आहे सो तमामु रेस्ट्रेंट ऐं तमामु ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो अथई। पाकिस्तान अफोर्ड नथो करे सघे इन्हनि मामलनि में दख़लअंदाज़ी करण जे लाइ। न जेको आहे सो ईरान जी को मदद करे सघे थो, न इसराइल सां विढ़ी सघे थो, न अमेरिका खे नाराज़ करे सघे थो। इहो मां ॿुधाए छॾियां त पाकिस्तान हिन पोज़ीशन में न आहे हिन वक़्तु। सही। बिरोही साहब, अमेरिका हिन वक़्तु बि अॻे खां अॻिरो आहे। छा अफ़गानिस्तान में जेका जंग हुई उन में अमेरिका को सबक़ न पिरायो? आख़िर में जीअं अमेरिका जो इनख़ला थियो उतां अफ़गानिस्तान मां, उहो बि सॼी दुनिया जे साम्हूं आहे ऐं उन जा बि जेके नाकारी असर आहिनि उहे बि हिन वक़्तु पूरे ख़िते ते पइजी रहिया आहिनि। त छा अमेरिका अञा ताईं बि उन साॻी प्रैक्टिस खे जारी रखे पियो? भई अमेरिकन जो मजबूरी आहे
तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका में हिकिड़ो स्टेट आहे, मिडल स्टेट, जंहिंखे मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स चवंदा आहिनि। इहो सॼो फ़ैसिला उहे कंदा आहिनि, हे त कुझु बि कोन्हनि साईं जेको साम्हूं वेठा आहिनि। जेको प्रेसिडेंट आहे हिन वक़्तु 84 जी एज जो प्रेसिडेंट, इहो छा प्रेशर बर्दाश्त करे सघंदो? ऐं इहे सभु जंगूं जेके बि आहिनि हिन वक़्तु दुनिया में थी रहियूं आहिनि, इहे सभु CIA ऐं मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स जा शुरू थियल आहिनि। बाक़ी अमेरिकन जेको इलेक्टेड लीडरशिप आहे, प्रेसिडेंट आहे, उहे हुनजी कैबिनेट आहे, उहे त उन ते रुगो रबर स्टैम्प था कनि पिया। सो इनजे करे मां चवां थो, हिकिड़ी ॻाल्हि मां ख़तमु कयां पंहिंजी, त मां एट द एंड ऑफ द डे भली अमेरिकन इनखे दड़का ॾियनि, दुनिया खे शो कनि त असां प्रेशर था विझूं इसराइल ते, पर एट द एंड ऑफ द डे उहो वरी बि इसराइल सां बीठा हूंदा। सही। अच्छा बिरोही साहब, छा था सम्झो त आलमी बिरादरी इन में कहिड़ी मुदाख़लत करे सघे थी? अमली तौर ते विचो भर जी सूरत हाल में जेका छिकताण वधी वई आहे उनखे घटाइण जे लाइ कीअं किरदारु अदा करे सघे थी? तव्हां ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में ॿुधायो त हीअ जंग छाजी आहे ऐं किथां खां शुरू थी आहे ऐं कीअं आहे, त आलमी बिरादरी छो हिन वक़्त ताईं अमली तौर ते अॻिते न अची सघी आहे, जॾहिं त जेको अमेरिका अॼु वीटो करे छॾियो आहे रुकनियत वारे हवाले सां जेको तजवीज़ हुई गॾियल क़ौमुनि में, त उनखे बि वीटो करे छॾियो आहे। त जेकॾहिं ईअं वीटो थी वेंदो त पोइ त मामला जेके आहिनि उहे इंसाफ़ वारो जेको पासो आहे या इंसाफ़ जो जेको पलड़ो आहे उहो त ॾाढो हिकिड़ो ॼण त मुंझल हूंदो ऐं मुंझारे वारी सूरत हाल हूंदी। बिरोही साहब, ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं खां फ़लस्तीन में जंग शुरू थी आहे त अमेरिका केतिरा रेज़ोल्यूशन्स जेको आहे सो फायरबंदी जे लाइ जेके रेज़ोल्यूशन्स आया सिक्योरिटी काउंसिल उन्हनि खे वीटो कयो अथई। अमेरिका त चाहे ई न पियो त जंग बंदी थिए, सो उनजो वीटो जेको आहे सो का नई ॻाल्हि कान्हे का। मां चयोमांव एट द एंड ऑफ द डे उहे इसराइल सां बीठा हूंदा। हाणे तव्हां आलमी दुनिया जी ॻाल्हि कई, आलमी दुनिया में वेस्टर्न जेको ब्लॉक आहे उहो ऑलरेडी जेको आहे इसराइल जो सपोर्ट करे थो पियो। मुस्लिम ब्लॉक जेको आहे सो उहो इन्वॉल्व में फाथल आहे, उहो पंहिंजे प्रॉब्लम्स में फाथल आहे। उन्हनि में को मुल्क इन पोज़ीशन में न आहे त इसराइल खे जेको आहे सो मुंहुं ॾेई सघे। नंबर 2, अचो अफ्रीका ते। अफ्रीका में कहिड़ो मुल्क आहे जेको उथी इसराइल सां विढ़ंदो? बाक़ी रही जेको आहे सो चाइना ऐं जेको आहे सो रशिया हिन वक़्तु यूक्रेन में फाथल आहे। चाइना अकेलो जेको आहे सो उन्हनि जी मुज़म्मत करे सघे थो हे, लेकिन चाइना कंहिं ॿी जंग में जेको आहे सो पाण खे कॾहिं बि इन्वॉल्व न कंदो। सही। अच्छा बिरोही साहब, OIC जो किरदारु अवां कीअं था ॾिसो? ईंदड़ महीने OIC जो इजलास थियल आहे, उनखे जेको आहे गुस्ल ॾेई बाक़ी दफ़ल कराइण जेको आहे रहिजी वियो अथसि। बाक़ी OIC टोटली डेड, प्रैक्टिकली इट इज डेड। मतिलबु अवां जो चवणु आहे त OIC जो जेको किरदारु आहे उहो न हुजण जे बराबरि आहे। बिल्कुलु लिप सर्विस बि कोन्हे। उनजा कहिड़ा कारण आहिनि बिरोही साहब? OIC छो गैरफाल आहे? OIC जा जेके तगड़ा जेके ताक़तवर जेके मुल्क आहिनि उन्हनि त इसराइल खां पंहिंजा जेके तालुका अथनि उनखे लोर बि न कयूं। सफ़ीर वापसि घुराइण त ॿी ॻाल्हि आहे, इवन बायलेटरल रिलेशन्स खे लो बि न कयूं। सही। अच्छा, OIC आहे साईं, छाजी OIC आहे? OIC जो इजलास बि थियल आहे बिरोही साहब, मई में OIC जो इजलास बि थिए पियो, पाकिस्तान बि उन में शिरकत करणु वञे पियो। भली पाकिस्तान शामिल थिए उनमें, भली उनजो रेज़ोल्यूशन बि पास थिए, लेकिन उनखे पुछे केरु थो? अरब लीग अॻ में पास थियो आहे रेज़ोल्यूशन, उनजो छा असरु थियो आहे? सही। अच्छा बिरोही साहब, आख़िरी सवाल आहे, अवां कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेका ईरान ऐं इसराइल में जेका छिकताण आहे, जीअं तव्हां ॿुधायो त मिडल ईस्ट जेको आहे, विच ओभर जेको आहे, उहो त यकीनी तौर ते तमामु घणो मुतासिर थींदो, पर इन छिकताण खे रोके कीअं थो सघिजे? छाकाणि त कुझु मुबसिर इहो बि ख़दशो ज़ाहिर करे चुका आहिनि त इहा विच ओभर वारी सूरत हाल किथे थर्ड वर्ल्ड वॉर जे तरफ़ न वधी वञे। हाणे मां छा चवां त हिनखे कीअं रोके सघे? रोकण वारा जेके आहिनि सो इसराइल सां गॾु बीठा आहिनि। अमेरिका रोके सघे थो। सफ़ारती सतह ते छा थो करे सघिजे? जी
ऐं सिक्योरिटी काउंसिल में रेज़ोल्यूशन पास करे उन ते प्रेशर विझी सघनि था, बाक़ी केरु रोकराईंदो न। न मतलब बिरोही साहब सफ़ारती सतह ते छा थो थी सघे जेको असराइतो बि हुजे ऐं जंग रुके, जंग बंदी बि थिए, मामिलो जेको आहे उहो सुलझण वारे पासे ॾे वधे? हा, तव्हां हिकिड़े लिहाज़ खां चई सघो था। तव्हां हिन वक़्तु ज़बरदस्त डिप्लोमेसी जी ज़रूरत आहे ऐं उन में जेको आहे सो अमेरिका खे इनिशिएटिव वठणु खपे, अमेरिका खे जेको आहे सो ॾिसणु खपे। उन में सभु उन जा अलाइज वेठा आहिनि मिडिल ईस्ट में, उन्हनि जो छा असरु थींदो। इसराइल मतिलबु ईरान अहिड़ो मुल्क न आहे, ईरान वाकओवर न आहे। ईरान इज़ नॉट पीस ऑफ केक जो हिनखे जेको आहे सो ॿी वेंदा या ख़तमु कंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी आलम बिरोही साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक। नाज़रीन, भली कार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं मुल्क जी मईशत जे हवाले सां। मुल्क में जेका परॾेही सीड़पकारी आहे उन जे हवाले सां जेके कॉन्फ्रेंसिस बि थियूं आहिनि। सऊदी अरब जो वफ़द बि हिते आयो ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में हुननि दिलचस्पी जो इज़हार बि कयो आहे। उन सां गॾोगॾु जेको असांजो नाणे वारो वज़ीर आहे मोहम्मद औरंगज़ेब साहब, उहो अमरीका जे दौरे ते आहे। उन अमरीका जे दौरे जे दौरान मुख़्तलिफ़ जेके वर्ल्ड बैंक ऐं मुख़्तलिफ़ जेके ग्रुप्स आहिनि उन सां गॾिजाणियूं बि कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल बि कई आहे। ऐं IMF जे लॉन्ग टर्म जे प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए पई, जॾहिं त वर्ल्ड बैंक समेत मुख़्तलिफ़ जेके ग्रुप्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, उहे चवनि था त पाकिस्तान खे पंहिंजी मईशत जे हिसाब सां शॉर्ट टर्म जेको मुआइदो आहे, शॉर्ट टर्म जेको प्रोग्राम आहे, उहो वठणु घुरिजे। ऐं उन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुल्क जी मईशत हिन वक़्तु किथे बीठी आहे उन ते पाण उनजो बि जाइज़ो वठंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मुआशी माहिर आहिनि ज़ुबैर मोतीवाला साहब, असांखे जॉइन कयो आहे। बहुत शुक्रिया ज़ुबैर साहब। कैसे देखते हैं आज हम बात कर रहे हैं मुल्क की मईशत के हवाले से। आप पहले भी हमें टाइम देते रहे, तो पाकिस्तान की मईशत के हवाले से आपके पास क्या खबरें हैं, और हम इस पर भी बात करेंगे। लेकिन पहले मेरा सवाल ये है कि मोहम्मद औरंगज़ेब साहब वज़ीर ख़जाना जो हैं वो कहते हैं कि हमें IMF का लॉन्ग टर्म प्रोग्राम चाहिए, जबकि जो वर्ल्ड बैंक समेत जो दीगर इदारे हैं वो कहते हैं कि पाकिस्तान को शॉर्ट टर्म प्रोग्राम लेना चाहिए। ये बात ये है कि मैं समझता हूँ कि औरंगजेब साहब ठीक कह रहे हैं कि हमको एक दफा लॉन्ग टर्म प्रोग्राम में जाना चाहिए। और चार बातें जो आज मैंने अखबार में पढ़ी वो बिल्कुल चारों के चार से मैं मुत्तफिक हूँ। ब्रॉडनिंग ऑफ टैक्स बेस, यानी टैक्स बेस को बढ़ाना चाहिए, ज्यादा लोग टैक्स पेमेंट करें। ये नहीं कि कुछ एक तबके के ऊपर आप जोर डाल दें। मैन्युफैक्चरिंग सेक्टर को मजबूत करना है, कॉस्ट ऑफ डूइंग बिजनेस को कम करना है, और जो है ना प्राइवेटाइजेशन करनी। ये चारों बातें बेहतरीन है, अगर हो जाएं तो पाकिस्तान जो है ना वो चल निकलेगा और आगे बढ़ेगा। अच्छा ज़ुबैर साहब, लॉन्ग टर्म और शॉर्ट टर्म प्रोग्राम को अगर हम थोड़ा उसको डिफाइन करें तफसील के हवाले से, तो आप प्लीज रहनुमाई करें ताकि मैं और नाजरीन इसको थोड़ा और अच्छे से समझ सकें कि लॉन्ग टर्म जो प्रोग्राम होगा उससे क्या फायदा होगा। शॉर्ट टर्म जी, शॉर्ट टर्म होता है कि आपने एक ट्रेंच ले ली और दूसरे ट्रेंच के लिए आपने बैठे के बातें करनी है। लॉन्ग टर्म का मतलब यह है कि आपने जो आपके जो 6 स्टेप हैं, 6 बिलियन का जो है, अभी तक हमको 2.2 या 2.8 मिला है, वो अगर उसको अपने 6 वाले के प्रोग्राम तक जाना है तो फिर अगली दफा फिर बैठना पड़ेगा, 6 महीने के बाद फिर बैठना पड़ेगा दूसरी ट्रेंच लेने के लिए। जब आप लॉन्ग टर्म करेंगे तो इसका मतलब है कि स्टेप जो है ना आपके सेट हो जाएंगे कि आपने कहाँ तक जाना है और किधर जाना है, पाकिस्तान कितना कर्जा लेगा और कितना कैश लेगा, और इसकी मॉडलिटीज क्या होंगी, बजट क्या होगा, टैक्स की इन्हांसमेंट कितनी होगी, वो सारी चीजें जो है ना वो तय हो जाएंगी। तो फिर दोबारा नहीं जाना पड़ेगा और 6 साल का कंटिन्यूस आपका प्रोग्राम हो जाएगा। सही। तो उसके दरमियान में जो जायजा है वो भी लेते रहेंगे IMF का स्टाफ, या वो सिर्फ एक ही मर्तबा होगा और उसके बाद जो है बीच में वो जायजा लेना और तो होगा, लेकिन नेगोशिएशन नहीं होगी। वो जैसे ऑडिटर वाले हैं, ऑडिट करेंगे कि आपने क्या किया, आपकी इनकम कितनी बड़ी, जहां आपने कहा वो आपने टैक्स लगाया कि नहीं लगाया। कोई डिफरेंट टाइप का माहौल होगा। ये तो आपको एक ट्रेंच मिल ही नहीं सकती जब तक आप जैसे वाशिंगटन में जाके बैठते हैं, फिर वो इधर आते हैं, फिर हम उधर जाते हैं। वो तो मतलब हर 6 महीने बाद यही आप देख रहे हैं, यही गेम हो रही है। सही। अच्छा मोतीवाला साहब, वर्ल्ड बैंक समेत जो दीगर इदारे हैं वो शॉर्ट टर्म प्रोग्राम लेने की तजावीज दे रहे हैं, तो उनके पीछे क्या वजूहत रिकमेंड कर रहे हैं? बात है, हमारा ट्रैक रिकॉर्ड है, उनको हम पर भरोसा नहीं है, बस इतनी सी बात। और
सही। तो मुल्क की मईशत को कैसे देख रहे हैं इस वक्त? माशाल्लाह काफ़ी दिन हो गए हैं नई हुकूमत को आते हुए, और जो बैरूनी सरमायाकारी है उसकी भी बातें हो रही हैं, और सऊदी वफद भी जो है वो भी मुल्क का दौरा करके वापस जा चुका है। तो आप कैसे देखते हैं जुबैर साहब कि जो बैरूनी सरमायाकारी है वो क्या हमारा मैन्युफैक्चरिंग सेक्टर है ना, वो तकलीफ में है और उस सेक्टर में अभी भी रहेगा, क्योंकि जो आपका जो कॉस्ट ऑफ डूइंग बिजनेस है और कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग है वो एनर्जी और इंटरेस्ट रेट की वजह से बहुत हाई है हमारे कॉम्पिटिटिंग कंट्रीज के साथ। तो वो उसके अंदर कोई ऐसा इजाफे का मुझे नहीं, लेकिन एग्रीकल्चर इंशाल्लाह अच्छा कर रहा है, अब तकरीबन डबल एक्सपोर्ट हो गया। और बाकी जितनी पॉलिसीज अभी जो दे रहे हैं प्राइम मिनिस्टर वो बहुत अच्छी हैं। SIFC भी बहुत अच्छा काम कर रहा है, लेकिन एवरीथिंग शुड गो अकॉर्डिंग टू द प्रोग्राम। सही। अच्छा, ताराड़ साहब कहते हैं कि मईशत के हवाले से अच्छी खबरें आ रही हैं, लेकिन जो मार्केट है, जो आम इंसान है, आम आदमी है पाकिस्तान का, जुबैर साहब, वो तो भुगत रहा है और वो बेचारा परेशान है, और नौकरी पेशा अफराद जो हैं वो ख़ास तौर पर परेशान हैं, और कहते हैं ना कि जो मिडिल क्लास है वो मिडिल क्लास रहा ही नहीं है आज। देखिए, बात यही तो मैं कर रहा हूँ, ये जो नौकरियां जो है ना गवर्नमेंट नहीं दे सकती, उसको प्राइवेट सेक्टर देगा, और प्राइवेट सेक्टर जब देगा जब उसका इंडस्ट्री जो है प्रॉफिटेबल होगी। नुकसान में तो कोई काम नहीं करता। तो अब जो अगर मेरे सामने बेचने वाला मिसाल के तौर पर बांग्लादेश अगर एक चीज $1 की दे रहा है, तो मेरी वही चीज सिमिलर चीज क्यों कोई $1.10 मिलेगा? क्यों? ऐसा तो हो नहीं सकता ना। दुनिया ये तो अपने सब कमर्शियली वायबल चीजें देखते हैं, तो वो नहीं हो सकता। और वो बात जो है ना गवर्नमेंट को समझनी पड़ेगी। जब तक इंडस्ट्री नहीं चलेगी, जब तक रोजगार के मौके नहीं होंगे, रोजगार के मौके नहीं होंगे, तो जो हम आज देख रहे हैं कराची में वही हो रहे। सही। अच्छा जुबैर साहब, टैक्स सिस्टम को डिजिटलाइज करने की बात हो रही है काफ़ी अरसे से, लेकिन अब तक उसको किया नहीं जा रहा है। तो डिजिटलाइजेशन से क्या फ़ायदा होगा पाकिस्तान को? क्या 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 पूछ रहे हैं? टैक्स जो सिस्टम है, टैक्स कलेक्शन का जो सिस्टम है, उसको डिजिटलाइजेशन की तरफ बात करनी की जा रहे हैं कि नहीं, काफी मॉडर्न हो गया अब तो, ऑटोमेशन पे चले गए हैं, और जो सिस्टम्स हैं कस्टम पे भी, यहाँ भी। लेकिन अगर पूरी तरह से स्ट्रक्चरल रिफॉर्म्स ले आए तो मकसद उनका ये है कि सारे जितने पाकिस्तान में लोग रहते हैं उन तमाम को उस नेट के अंदर आना चाहिए। अभी तो 2.2 मिलियन लोग हैं 24 करोड़ लोगों में से, तो वो तो मतलब ना होने के बराबर है। तो ये वो इनका ये कहना होता है, जब तंजीमों से पूछते हैं वो कहते हैं कि हम तो टैक्स देते हैं, बिजली के बिल में दे रहे हैं, गैस के बिल में दे रहे हैं, पानी के बिल में दे रहे हैं, तो ये हमारा टैक्स तो है, अब हमारे पास और कुछ भी नहीं है। तो ये जो चीज है ना, ये इसको सिस्टम में जब लेके आएंगे और जब टैक्स का नेट बड़ा हो जाएगा, आज जो 22 लाख लोग देते हैं उसी जगह तो अगर 3 करोड़ लोग देंगे, 500 रुपए भी दें तो बहुत बड़ा फर्क पड़ जाएगा। ठीक है, बहुत शुक्रिया जुबैर मोतीवाला साहब, आपने हमें टाइम दिया। नाजरीन, हर माण्हू चाहे थो त बेहतरी अचे ऐं हुकूमत दावा, पर जो आउटपुट है, जो अमल है, वो नज़र घट पियो अचे या न हुजण जे बराबर अचे पियो। उम्मीद प्रोग्राम जारी है, वठूं था शॉर्ट। नाज़रीन, भली कार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं अमन अमान वारी सूरत हाल, ख़ासि तौर ते जेको धाड़ेल राज आहे उन जे हवाले सां अॼु वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत में इजलास थियो आहे, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो आहे सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे टिनी सूबाई हुकूमतुनि जी मदद सां ग्रैंड ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु असां कराची जे लांडी वारे इलाइक़े में जेको बम धमाको थियो आहे उन जो पिणु ज़िक्र कंदासीं। उन ते जेके जापानी शहरी हुआ उन्हनि जी गाॾी जे वेझो धमाको थियो आहे। सिंध पुलिस बर वक़्तु कार्रवाई कई आहे, मुक़ाबिलो कयो आहे ऐं हिकु दहशतगर्द जेको आहे उहो मारियो वियो, हिकु दहशतगर्द बम धमाके में मारियो आहे, जॾहिं त हिकिड़ो जेको दहशतगर्द आहे उहो फ़रार थी वियो आहे। पाण ॻाल्हि कयूं पिया घोटकी, कशमोर ऐं सखर ऐं लाड़काने समेत मुख़्तलिफ़ जेके कचे में धाड़ेल राज क़ाइमु आहे उन जे हवाले सां अगवा जो सिलसिलो जेको आहे उहो बि जीअं जो तीअं जारी आहे, पर ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। घोटकी में छा सूरत हाल आहे, घोटकी में हिन वक़्तु पुलिस छा करे रही आहे ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, इन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे घोटकी आवाज़ TV जो रिपोर्टर आहे लतीफ़ वसीर। लतीफ़, प्रोग्राम में भली कार चवां थो।
वॾी महिरबानी साईं। जी लतीफ़, छा सूरत आहे घोटकी में ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि फ़ैसिलो कयो आहे घोटकी समेत सॼी सिंध में जेके धाड़ेल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जो, घोटकी में हिन वक़्तु छा सूरत आहे? जी अलीरज़ा, बिल्कुलु ही घोटकी हुजे, कश्मीर, कंदकोट, ही जेके एरियाज़ आहिनि इहे केतिरे ई सालनि खां वठी बदमनी जो उते वॾो हिकिड़ो इशू रहियो आहे। ऐं पुलिस जेके दावाऊं करे थी ऑपरेशन जे हवाले सां, त अहिड़ी का वॾी पुलिस खे न कामयाबी मिले थी ऐं पुलिस जी रिट इंतिहाई कमज़ोर नज़र अचे पई। हिन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो त ईद खां अॻु में या हींअर 2 ॾींहं अॻु में सिंध जो वॾो वज़ीर तोड़े जो सूबाई वज़ीर ज़िया हुसैन लांजार बि उन्हनि 4 ॾींहंनि जो दौरो कयो, जंहिंमें लाड़काणो, कश्मीर, कंदकोट, घोटकी, सखर ऐं घोटकी जे हवाले सां उन्हनि जेका दावा कई त को बि माण्हू अॻुवा थियल न आहे। पर अॼु जी जेका सूरत हाल आहे त उबाड़ो वासी 4 जेके पौरेत आहिनि उहे कश्मीर, कंदकोट साइड दावत ते वियल आहे, उहे मिस थिया नी, उन्हनि जा नंबर ई बंदि नी। अहिड़े हवाले सां हिकिड़ो जेको खबरा थाणे जो पुलिस एहलकार आहे उहो बि उनमें शामिल आहे। पर ॿी हिकिड़ी अहम शइ इहा आहे त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सिंध जो घरू वज़ीर जेको आहे उहो घोटकी ज़िले में लथल आहे। गुज़िरियल राति हुन SSP ऑफिस में हिकिड़ो अहम इजलास थियो आहे बंदि कमरे में, जंहिंमें DIG सखर, DIG लाड़काणो, SSP सखर, कश्मीर, कंदकोट, घोटकी जा SSP उन्हनि जेका हुते अमन अमान जे हवाले सां थोरो जो माण्हू जेका अगवा थियनि था इन हवाले सां उन्हनि जी हिकिड़ी अहम जेका आहे पाण में मुशावरत थी आहे। पर ॿिए पासे जेके असांजा ज़रिया ॿुधाइनि था त इस्लामाबाद मां हिकु रहमतुल्ला FBR डिप्टी डायरेक्टर आहे, ऑफिसर आहे, या उहो उतां जेको आहे अगवा थियो आहे या हिरक जी अगवा थियो आहे। पर अहिड़ी तरह उन्हनि जा जेके पुलिस ज़रिया ॿुधाइनि था त उन हवाले सां सिंध जो घरू वज़ीर आहे ज़िया हुसैन लांजार उहो हिते लथल आहे ऐं उन जो ॿुधाए पियो वञे इहा FIR जेका आरे थाणो आहे रावलपिंडी जो इस्लामाबाद में, उते जेको आहे हिनजे जेको रहमतुल्ला आहे उनजे साले FIR दाख़िल करे हुन में ॼाणायो वियो आहे त ईद खां 2 ॾींहं पोइ उहो असांखे चई निकितो त मुंहिंजा दोस्त आहिनि मां हुन सां मिलण थो वञा। ही 12 तारीख़ तां निकितो आहे, 15 तारीख़ ते FIR दाख़िल थी आहे। हुनमें इहो ज़िक्र ॼाणायो वियो आहे त जेको आहे असांखे जेका काल आई आहे उहा घोटकी जे कचे मां सिंधी ॻाल्हाए पहुचो आहे त असांखे जेको आहे रहमतुल्ला असां वटि आहे, कचे में आहे, 1 करोड़ रुपया भुंगरियो। ऐं इहो सॼो मामिलो हिन वक़्तु जेको आहे घोटकी में इंतिहाई जेको पुलिस जे ऑफिसर्स आहिनि उन्हनि सॼे मामले खे लुकायो आहे। ऐं हुन सां गॾु ही अॼु बि जेको इजलास थियो आहे SSP ऑफिस में, जंहिंमें RPO बावलपुर तोड़े जो DPO रहीमयार खान ऐं DIG सखर, DIG लाड़काणो, इहे लाॻापियल SSP बंदि कमरे में इहो सॼो मामिलो थियो आहे। मीडिया खे जेको आहे परे रखियो वियो आहे। अञा सुधो जेको आहे सूबाई घरू वज़ीर घोटकी ज़िले में मौजूदु आहे। जेको FBR जो अमलदार ॿुधाए पियो वञे उहो अगवा थियल आहे। तव्हांखे यादि हूंदो त कुझु टाइम पहिरियां बि FBR जो हिकु कमिश्नर हुयो, को अमलदार हो, उहो बि अगवा थियो, पर उहो कुझु ई वक़्त में उहो बाज़ियाब बि थी वियो हो ऐं उहो आज़ादु थी वियो हो। छा था सम्झो हिन वक़्तु ज़िया हुसैन लंजार जेको आहे, ज़िया हुसैन लंजार जेको सूबाई घरू वज़ीर आहे, उहो बि घोटकी में लथल आहे? अवां ॿुधायो पिया त छा उन जे हवाले सां के कार्रवायूं कयूं पियूं वञनि ऐं उनखे बाज़ियाब कराइण जे हवाले सां का स्ट्रेटजी ॿुधाई वई आहे? पुलिस जो छा चवणु आहे हिन हवाले सां? पुलिस त इन मामले ते मौक़िफ़ ॾियण जे लाइ बि तयारु न आहे, पर जेके पुलिस जा अहम जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि वटां जेके ज़रियनि वटां जेके ॼाण मिली आहे त हीउ जेको मामिलो आहे इहो जेको आयल आहे, ख़ासि तौर ते जेको FBR रहमतुल्ला जेको इस्लामाबाद मां अगवा थियो आहे या हिरक जी हिते आयो आहे, पर उन हवाले सां हू हिते पहुता। उन मान जे हवाले सां बि इजलास थियो आहे। कच्चे में ऑपरेशन जे हवाले सां बि जेके ॻाल्हियूं ॿुधूं पिया उन हवाले सां बि ऑपरेशन जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। ख़ासि तौर ते हीउ जेको अॼु बावलपुर जो जेको RPO आयल हो या SSP पंजाब आयल हो, जेके ही एरियाज़ आहिनि जेके असांजे घोटकी सां लॻनि था पिया, जेके ही विच वारा जेके लंघनी, इन हवाले सां जेके उन्हनि जी का मीटिंग्स थी आहे। पर इन सॼे मामले खे सॼो मीडिया खां परे रखियो आहे। पर ॻाल्हि इहा आहे अली रज़ा, ही जेको घोटकी जो जेके बचाव बंदि आहे जिते 100 खां मथे पुलिस इहे माण्हू कीअं अगवा थियनि था, ॾोहारी कीअं था ॿाहिरि वञनि, या उन्हनि जा सहूलियतकार जेके उनखे खणी करे कचे पहुचाइनि था, इहो हिकिड़ी पंहिंजे ते सुवाल ज़रूरु आहे। पर पुलिस जेके दावाऊं करे थी ऑपरेशन हले थो, असांखे त ऑपरेशन कोन नज़र में कोन पियो अचे, ॾिसण वटां कोन पियो अचे। कश्मीर कंदकोट में जेको ऑपरेशन हले, माण्हू जेके अगवा थियल नी, आए ॾींहुं माण्हू अगवा थियनि था ऐं उनखां पोइ लॻे ईअं पियो लतीफ़ त जेके कचे जा धाड़ेल आहिनि उहे सिंध पुलिस खां ॾाढा आहिनि। लतीफ़, वॾी महिरबानी, तव्हां तफ़सीली तौर ते सॼी सूरत-ए-हाल खां आगाह कयो आहे। नाज़रीन, सॼे मुल्क में अमन अमान वारी सूरत-ए-हाल हिकु चैलेंज बणियल आहे। दहशतगर्दी जा वाक़िया बि पेश अचनि पिया, जीअं पाण पहिरियां बि ज़िक्र कयोसीं, कराची जे लांडी वारे इलाइक़े में दहशतगर्दी जो वाक़ियो पेश आयो आहे ऐं आपघाती
जेको IG सिंध आहे उनजो इहो चवणु आहे त आपघाती बम हमिलो हुयो, हिकु बमबार पाण खे आपघाती बम सां उॾाए छॾियो आहे। उन सां गॾोगॾु पुलिस कार्रवाई कई आहे, उन में हिकु दहशतगर्द मारियो वियो जॾहिं त हिकु दहशतगर्द फरार थी वियो आहे। जीअं घोटकी, कशमोर, कंदकोट ऐं जेके सखर जा जेके इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि, उन में अगवा जूं वारदातूं अॼु बि थी रहियूं आहिनि। उबावड़े मां 4 माण्हू अगवा थिया आहिनि, हिकु पुलिस एहलकार अगवा थियो आहे ऐं ॿियो जेको FBR जो अमलदार आहे उनजे हवाले सां बि इहा ख़बर गर्दिश करे पई त उहो बि अगवा थी वियो आहे। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार घोटकी में पहुतल आहे, सखर में पहुतल आहे। हू जेके मुख़्तलिफ़ अमलदार आहिनि उन सां गॾिजाणियूं करे पियो ऐं उन सां जेके स्ट्रेटजी आहे उहा कहिड़ी हूंदी, मीडिया खे परे रखियो वञे पियो त मीडिया खे आगाही न पई ॾिनी वञे त हिन वक़्तु पुलिस छा पई करे ऐं हिन वक़्तु कहिड़े तरीक़े सां, कहिड़े प्लानिंग सां हू ऑपरेशन करणु वञनि पिया, उन जे हवाले सां का आगाही न मिली सघी आहे। जॾहिं त ज़रूरु कुझु शयूं जेके आहिनि उहे पुलिस ऐं फोर्सिस ॻुझूं बि रखनि थियूं, छाकाणि त कार्रवाई आहे किथे न किथे ईअं बि थींदो आहे त मीडिया वसीले उहे ख़बरूं उन्हनि ॾोहारियुनि ताईं पहुची वेंदियूं आहिनि ऐं पोइ उहे वरी ॼण त होशियार थींदा आहिनि। पर जेका सूरत हाल असां हिकु वॾे अरसे खां वठी ॾिठी आहे सखर, घोटकी, शिकारपुर ऐं कशमोर, कंदकोट में, त उहे ॼण त जेके ॾोहारी आहिनि, धाड़ेल आहिनि, उहे वीडियोज़ रिलीज़ कंदा आहिनि, वीडियोज़ जारी कंदा आहिनि ऐं चैलेंज कंदा आहिनि पुलिस खे, चैलेंज कंदा आहिनि त जेकॾहिं असांजो माण्हू न छॾियो वियो त असां हीअं कंदासीं। उहे जेके धाड़ेल जेके माण्हू अगवा कनि था उन्हनि जा बि वीडियोज़ जारी कनि था ऐं इन क़िस्म जूं वीडियोज़ बि जारी थींदियूं रहनि थियूं हिन टेक्नोलॉजी वारे दौर में। ख़बर नाहे छो पुलिस छो हथ ते हथ रखियो वेठी आहे। ऐं अॼु जेकॾहिं ॻाल्हि कयूं, मोहसिन नक़वी वफ़ाक़ी घरू वज़ीर जी सदारत में इजलास थियो आहे। गॾियल ऑपरेशन में ड्रोन्स समेत ॿी जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वेंदी। पर नाज़रीन, तव्हांखे इहा ज़रूरु ॼाण आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में सिंधु दरिया में पाणी अची वेंदो ऐं कचे में पाणी ईंदो। उन सां जेको ऑपरेशन आहे उहो सिंध पुलिस बंदि करे छॾींदी आहे ऐं इहो उज़ुर ॼाणाईंदी आहे त हिन वक़्तु कचे में पाणी आहे, असां वटि रिसोर्सिस कोन्हनि के जो असां ऑपरेशन जारी रखी सघूं। सिंध ऐं पंजाब जे कचे में जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां गॾियल ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी एक्टिव नज़र अचे पियो ऐं हू चवे पियो त असां धाड़ेल राज जो ख़ात्मो आणींदासीं। उमेद कयूं था त जेको धाड़ेल राज आहे उहो ख़तमु थी वेंदो, छाकाणि त हाणे सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ आहे। जीअं FBR जो अमलदार रावलपिंडी इस्लामाबाद खां अची उहो घोटकी जे कचे में पहुतो आहे ऐं उहो चवनि था त हिरखिजी अगवा थियो आहे। ॿुधायो पियो वञे त औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थियो आहे ऐं उनजे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो वियो आहे। हिकु वॾो चैलेंज आहे ऐं FBR जो अमलदार अगवा थी वियो आहे। हाणे हिन वक़्तु सूबाई हुकूमत, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार तमामु घणो मुतहरिक आहे ऐं FBR अमलदार जे बाज़ियाबी जे लाइ कोशिशूं वरितियूं पियूं वञनि। FBR जो अमलदार बाज़ियाब थिए असीं बि चाहियूं था, पर नाज़रीन जेके ॿिया माण्हू आहिनि, जेके आम माण्हू आहिनि, जेके ट्रैक्टर सस्तो मिलण जे ख़ुशी में या उन में लालच में उते हिरखिजी अगवा थियनि था, या जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां भुंग एवज़ जेके माण्हू अगवा थियनि था, उन्हनि सभिनी खे बि बाज़ियाब कराइण सिंध पुलिस जी, सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे ऐं उमेद कयूं था त उन्हनि जी बि बाज़ियाबी यकीनी बणाई वेंदी, छाकाणि त उन्हनि जा वारस उहे बि परेशान आहिनि। केतिरियूं अमड़ियूं आहिनि, केतिरियूं वनियूं आहिनि जेके हिन वक़्तु परेशान आहिनि, उन्हनि जा जेके प्यारा आहिनि उहे अगवा थियल आहिनि, धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। उमेद कयूं था त जेके हिन वक़्तु ॾाढा बणियल धाड़ेल आहिनि उहे ज़रूरु गोॾा खोड़ींदा, क़ानून जे आॾो गोॾा खोड़ींदा ऐं क़ानून जे पकड़ में ईंदा ऐं जेके कार्रवायूं आहिनि सिंध पुलिस ॿियनि सूबनि जे पुलिस सां मिली करे ऐं ॿियनि फोर्स सां मिली करे कार्रवायूं कंदी। उमेद कयूं था त कार्रवायुनि में कामयाबी मिलंदी ऐं जेके माण्हू अगवा थियल आहिनि उहे ख़ैरियत सां जेके आहिनि उहे बाज़ियाब थींदा। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अला निगहबान।